नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां मुश्ताक अली कुरैशी जी रिपोर्ट। मोरो म्यूनिसिपल जी नाअहली सबबि दुकानदार शहरी सरापा एहतजाज। तरस रोड सरकारी अस्पताल खां मुसलसल गंदे पाणी बीहण सबबि ईंदड़ वींदड़नि खे गुज़रण जी तकलीफ़। दुकानदार शहरी रोड ते टायरनि खे बाहि ॾेई सख़्त नारेबाज़ी करे एहतजाज कयो। शहरनि मीडिया प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां 2 महीननि खां वठी दाहूं कंदा रहिया आहियूं, मगर केरु ॿुधण वारो नाहे। म्यूनिसिपल कमेटीअ वारनि खे चई चई थकिजी पिया आहियूं, मगर असां शहरियुनि जी केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। MNA MPA रैली कढी वेंदा आहिनि, अखियुनि सां ॾिसी वेंदा आहिनि, मगर म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे केरु चवण वारो नाहे। असां सिंध हाई कोर्ट, सखर सीशन कोर्ट, नुशरो फ़िरोज़, वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था कयूं त CMO नूर समो खे फ़ौरी तौरु हटायो वञे ऐं कंहिं ॿिए ऑफिसर खे रखियो वञे जेको सफ़ाईअ जो निज़ाम बहितर बणाए सघे।